नाज़रीन, खैरपुर में निजी स्कूल जे 3 क्लास जे शागिर्दियाणी जी पुरस्कार नमूने गुम थी वई आहे। वारिस परेशान थी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, खैरपुर खां इहा अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। निजी स्कूल जी 3 क्लास जी शागिर्दियाणी पुरस्कार नमूने गुम थी वई आहे। संदसि वारिस परेशान आहिनि। सुमेरा राजपूत स्कूल वठी वई हुई त पर अञा ताईं घर वापसि नाहे आहे। शागिर्दियाणी जे वालिद जो अहिड़ो चवणु आहे। सुमेरा जे वालिद जो चवणु आहे त कंहिं सां दुश्मनी न आहे, न्याणी खे ॻोल्हे हथ करे मदद कई वञे। बिल्कुल नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। खैरपुर खां निजी स्कूल जे 3 क्लास जी शागिर्दियाणी पुरस्कार नमूने गुम थी वई आहे। वारिस परेशान आहिनि। सुमेरा राजपूत स्कूल वई हुई पर अञा ताईं वापसि घर न आई आहे। जॾहिं सुमेरा जे वालिद जो चवणु आहे त कंहिं सां दुश्मनी न आहे, न्याणीअ खे ॻोल्हे हथ करण में मदद कई वञे। खैरपुर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। निजी स्कूल जी 3 क्लास जी शागिर्दियाणी पुरस्कार नमूने गुम थी वई आहे। संदसि वारिस परेशान आहिनि। सुमेरा राजपूत स्कूल वई हुई पर अञा ताईं वापसि घर नाहे आई। शागिर्दियाणी जे वालिद जो अहिड़ो चवणु आहे।